जुडो में ॻोठाणे सां 10 लख रुपयनि जो फ्रॉडी गिरोह ख़िलाफ़ केस दाख़िल। तफ़सीलन मूजिब जुडे जी देह 362 में ॻोठाणे मौला बख्श वल्द ग़ुलाम मोहम्मद राजपूत सां फ्रॉड कंदड़ गिरोह ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। SSP मीरपुर ख़ास असद चौधरी जे हुकुम ते DSP जुडो नंदलाल महेश्वरी इंक्वायरी कई, जंहिं बाद SHO जुडो शाहनवाज़ ख़ास केडी ॻोठाणे मौला बख्श वल्द ग़ुलाम मोहम्मद राजपूत जी फरियाद ते ॿिनि जवाबदारनि अकबर वल्द शहाबुद्दीन कंभो ऐं संदसि भाणेजे नदीम वल्द अब्दुल लतीफ़ कंभो ख़िलाफ़ जुडो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठाणे मौला बख्श ऐं संदसि भाउ कासिम राजपूत मीडिया सेंटर जुडो ते एहतजाज कंदे चयो त ॼाणायल जवाबदारनि 10 लख रुपया कैश वठी 30 लखनि जा जाली प्राइज़ बॉन्ड ॾिना आहिनि। जवाबदारनि खे ॾिनल रक़म जी वापसि घुर कई त हुननि मोतमार धमकियूं ॾिनियूं। हुननि SSP मीरपुर ख़ास समेत समूरनि वसवारनि खां अपील कई आहे त बाअसरनि खे गिरफ़्तार करे ॾिनल रक़म वापसि ॾियारी वञे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।